गज़ा में अमन मंसूबे ते मुशावरती इजलास अॼु इस्तांबुल में थी रहियो आहे। 8 मुल्कनि जा परॾेही वज़ीर इजलास में शिरकत कंदा। इसहाक डार पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। इजलास में सऊदी अरब, कतर, UAE, इंडोनेशिया, उर्दन ऐं मिस्र जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। इजलास में गज़ा जंगबंदी ते अमल दरामद ऐं इंसानी इमदाद जी फ़राहमी जे हवाले सां हिकमत अमली तइ कई वेंदी। परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिबि पाकिस्तान गज़ा जंगबंदी मुआहिदे ते अमल दरामद ते ज़ोर ॾींदो। दुआ आहे त कराची पंहिंजी पुराणी अज़मत बहाल करे सघे। कराची तरक़ी याफ़्ता ऐं रोशनियुनि जो शहर हूंदो हो। तरक़ी ऐं मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। एहसन इक़बाल चयो त असां साइंस ऐं टेक्नोलॉजी में पोइते आहियूं। असांजा तालीमी इदारा रुॻो रोज़गार फ़राहम करण लाइ न आहिनि, पर मुस्तक़बिल जो बुनियादु रखी रहिया आहिनि। हीअ मुस्तक़बिल जी जंग आहे जेका लेबॉरेटरीज़ जे अंदरि विढ़ी पई वञे। नयूं इजादूं थियणु घुरिजनि त जीअं दुनिया सां मुक़ाबिलो करे सघूं। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेदमदी रिथ मुसलसल देर जो शिकार। ज़रियनि मूजिबि पीपुल्स पार्टी क़यादत अञा ताईं वज़ीर आज़म जी नामज़दगी लाइ नालो फाइनल न कयो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॾे वापसी बैदि बेतमादी रिथ जमा कराइण जो फ़ैसिलो कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त नून लीग जो वक़्त खां अॻु इलेक्शन कराइण जो मुतालबो बेतमादी रिथ जमा कराइण में देर सबबु आहे। नून लीग जो मुतालबो आहे त वक़्त खां अॻु चूंडूं करायूं वञनि। पीपुल्स पार्टी जो असेंबली मुदो पूरो करण ते इसरार 1.5 लाख जो सबबु आहे। सिंध में कमंद जो फ़सुल तयारु। कमंद जो इमदादी अघु मुक़ररु न थी सघियो। शुगर कैन बोर्ड जो सुभाणे इजलास तलब। इजलास में शुगर मिल मालिक ऐं आबादगार शिरकत कंदा। कमंद जे अघनि बाबति तजवीज़ूं वरितियूं वेंदियूं। आबादगारनि फ़ी मण अघु 600 रुपया मुक़ररु न करण जी सूरत में कमंद विकिरो न करण जो ऐलान कयो आहे। 37 शुगर मिलुनि मां 3 शुगर मिलूं हिन वक़्त बि न हलाई वेंदियूं। 34 फाल शुगर मिलुनि मां बि अञा 7 शुगर मिलुनि चिमनियूं ॿारियूं आहिनि। कराची में यूनिवर्सिटी रोड ते फायरिंग। नौशरो फिरोज़ वासी नौजवान अब्दुल्ला पवर क़तल। पुलिस मूजिबि नौजवान अब्दुल्ला पवर दोस्त आसिफ चना सां मखदूब बिलाल वञी रहियो हो। यूनिवर्सिटी रोड ते PSO पंप ते सजाद ख़ासकेली आसिफ चना ते फायरिंग कई। गोलियूं अब्दुल्ला पवर खे लॻियूं। आसिफ बची वियो। जवाबदार सजाद ख़ासकेली सां गॾु हिकु ॿियो साथी बि हो। आसिफ ऐं सजाद मखदूम बिलावल जा रहवासी आहिनि। ॿिन्ही ॼणनि विच में झेड़ो थियो हो। खानपुर में भरिसां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। नौजवान मारिजी वियो। हिकु औरत ज़ख़्मी। पीरभरी वारे इलाइक़े जे ॻोठ कियर बोज़दार में अणॼातल जवाबदारनि शाह मुराद बोज़दार जे घर ते हमिलो कयो। गोलियूं लॻण सबबु नारी ज़मीरा ज़ख़्मी थी पई। जवाबदारनि फ़रार थियण जी कोशिशि कई त ॻोठाणनि पीछो कयो। फायरिंग जी ॾे वठि दौरान नौजवान मीर मोहम्मद बोज़दार मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। जांच कई पई वञे। वारसनि जो चवणु आहे त कंहिं सां बि दुश्मनी नाहे। नौजवान खे क़त्ल करे ज़ुल्म कयो वियो आहे। इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो। कराची जे मंगो पीर वारे इलाइक़े मां फितनो पकड़ींदड़ 3 ख़ारिजी गिरफ़्तार। रेंजर तर्जुमान मूजिबि ज़ैनुल्ला उर्फ़ ज़ैदू, नूरज़ादा ऐं उस्मान भते लाइ ख़ारिजी दहशतगर्द अमीर शम्स अल क़यूम खे इलाइक़े जे माण्हुनि जा मोबाइल नंबर फ़राहम कंदा हुआ। जवाबदारनि भतेखोरी ऐं लैंड ग्रैबिंग जो बि एतिराफ़ कयो आहे। जवाबदारनि खे क़ानूनी कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो। ननकाना साहिब में बाबा गुरु नानक जे 554 जनम ॾींहं जूं 3 ॾींहनि वारियूं तक़रीबूं शुरू। सॼी दुनिया मां सिख यात्रियुनि जी आमद जो सिलसिलो बि जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया। 5000 खां वधीक अलकार मुक़ररु। बाबा गुरु नानक जे जनम ॾींहं जी मुख्य तक़रीब 5 नवंबर ते विरदवारी जनम आस्थान में मुनक़िद कई वेंदी। 30,000 खां वधीक सिख यात्री तक़रीब में शिरकत कंदा। ऐं अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबबु 20 ॼणा फ़ौत, 320 ज़ख़्मी। घरनि खे शदीद नुक़सानु। ज़िलज़िले जी शिदत शॾाही 3 रिकॉर्ड ज़िलज़िले जा लोॾा तुर्कमानिस्तान, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान ऐं ईरान में कया विया।